Example 7.9. The Ksp of zinc hydroxide ZnOH whole twice is 2.1 into 10 power minus 16 mole cube per decimeter power 9 at 25 centigrade. Calculates its solubility in gram per dm cube. आइने जो Ksp मिलेला पाण पहले हिनखे ॾिसूं त आयोनाइज़ थिए ज़िंक हाइड्रोक्साइड जॾहिं डिज़ोल्व थिए त इहो हिकिड़ो ज़िंक ऐं ॿ हाइड्रोक्साइड आइंस ॾिए। हाणे Ksp फाइंड करण जे लाइ हिननि ॿिन्ही जी कंसंट्रेशन खपे पर Ksp मिलियल आहे हिते सॉरी Ksp इज़ 2.1 10 power minus 16 mole cube per decimeter power 9 and solubility find करनी है पर ग्राम पर dm cube में। हाणे ही जेकॾहिं हिकु मोल हल थिए सपोज था कयूं ही x मोल हल थिए त ही x ठहंदो पर ही ठहंदो 2x जेतिरो ज़िंक हाइड्रोक्साइड पाण हूंदो ज़िंक ओतिरो ई हूंदो ऐं OH उन जे डबल थींदा। हाणे हिन जो Ksp जो फार्मूला रखूं त Ksp इज़ इक्वल टू ज़िंक प्लस 2 एंड OH माइनस इन जो कोएफिशिएंट आहे 2 इनखे पावर बनायोसि। हाणे Ksp पाण खे मिलियल आहे 2.1 इंटू 10 पावर माइनस 16 2.1 10 पावर माइनस 16 हिन जो वैल्यू रखूं था x ऐं ही थी पए 2x ऐं होल स्क्वायर OH जो कंसंट्रेशन 2x छो त ज़िंक जे मुक़ाबले में डबल थिए ऐं कोएफिशिएंट 2 आहे हिनखे पावर बनाइबो ही थी पवंदो 2.1 इंटू 10 पावर माइनस 16 इक्वल टू 2 स्क्वायर 4 4x स्क्वायर इंटू x ही थी पवंदो 4x क्यूब या हिनखे हीअं लिखूं 4x cube is equal to 2.1 into 10 power minus 16. The x cube will be equal to 2.1 into 10 power minus 16 divided by 4. And if 4 से divide करूं the x cube will be equal to 0.525 into 10 power minus 16. And हाँ हिन जो क्यूब रूट वठूं त x क्यूब हिन जे बराबर आहे त हिन जो क्यूब रूट वठूं त x विल बी इक्वल टू हिन जो क्यूब रूट ठही पवंदो 3.74 इंटू 10 पावर माइनस 6 मोल। हाणे ही आहे मोल क्यूब जो क्यूब रूट वठिबो त उहो ठही पवंदो मोल ऐं ही 10 पावर 9 त इहो ठही पवंदो 10 पावर 3। हाणे असांखे ही मिलियो एक्स जो वैल्यू मोल पर डीएम क्यूब में हिनखे हाणे कन्वर्ट करिणो आहे ग्राम पर डीएम क्यूब के हाणे मोल खे मॉलिक्यूलर मास सां मल्टीप्लाई कबो त ग्राम ठही पवंदा। हाणे पंहिंजा ज़िंक हाइड्रोक्साइड जो मोलर मास ॾिसूं ज़िंक हाइड्रोक्साइड हाणे ज़िंक जो मोलर मास आहे 65.4 प्लस ऑक्सीजन जो 16 हाइड्रोजन 1 ये जो 17 इनके 2 से मल्टीप्लाई कर लागे बटन था 34 ये ठही पवंदो 99.4 this molar mass and x that is solubility is equal to 3.74 into 10 power minus 6 यो आहे मोल पर डीएम क्यूब इनके जेकर 99.4 सां मल्टीप्लाई कयूं हाणे थींदो ग्राम पर डीएम क्यूब दिस इज इक्वल टू हिनखे जॾहिं मल्टीप्लाई कबो त इहो आंसर थींदो पंहिंजो 371.756 into 10 power minus 6 and जेकर स्टैंडर्ड फॉर्म में लिखूंसि this is equal to 3 decimal के खणी अचूं 3.71 डेसिमल जेकर राइट खां अचे त पावर ॿ प्लस थियनि हीअ माइनस 6 ऐं प्लस 2 थींदो माइनस 4 10 पावर माइनस 4 हाणे इहो ठहे पियो ग्राम पर डीएम क्यूब
हाणे आंसर ठहे पियो solubility is equal to 3.71 10⁻⁴ ग्राम पर DM³